أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने.
जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फा खोलिया, ले चली बाद सबा खुशबू की भर भर झोलियां। कोई हमें मिले या न मिले, बस मुस्तफा ही मिले, वो शय मिले जिसके मिलने से खुदा मिले। काबिल सब एहतराम मुजम्मा से दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, 6 सितंबर सन 2025, 12 रबीउल अव्वल 1447 हिजरी, छंछर वारे ॾियारे ते ॻोठ सोबो खान चांद में इज़्ज़त इमाम हाजी मोहम्मद कासिम चांद साहब ऐं उन जा बिरादरान सीरत इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां ही प्रोग्राम रखियो। जिंदगी में पहिरियों मर्तबो अवां जे ॻोठ में अचण जी सआदत नसीब थी है। मदरसे मस्जिद के ॾिसी करे बेहद खुशी थी है, दिल ठरी पई है। उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत साईं मौलाना अब्दुल अलीम गांगरे साहब जी हुकूमती ऐं उन कारगुज़ारी ॿुधाई त हाजी गौस बख्श खान रहमतुल्लाह अलैह ही प्लाट ख़रीद कयो, जंहिंमें दीन जे इदारे क़ाइम करण जो इरादो कयूं। पाण त दुनिया छॾे विया, उन जे पोयां भाइरनि ऐं उन्हनि जे बचड़नि उन जी तमन्ना खे पूरो कयो। अल्हम्दुलिल्लाह अॼु जामे मस्जिद जामिया कासिमुल उलूम जे नाले सां ही इदारो क़ाइम आहे, जंहिंमें बचड़ा क़ुरान पाक पढ़नि था। अॼु बि 2 हाफ़िज़नि सगोरनि जी दिस्तार बि थींदी। इन सॼो जेको इहो क्रेडिट आहे इहो हाजी गौस बख्श खान ॾे पियो वञे ऐं उन्हनि जे वॾड़नि ॾे। अॼु उन जो क़बर में रूह ख़ुशि थींदो। असां दुआ था कयूं त अल्लाह ताला पंहिंजे बाने जे दर्जात खे बुलंद फरमाए ऐं पोयनि खे इन दीन जे इदारे खे वधीक मुस्तहकम ऐं उलमा सां जेके उन्हनि जी मोहबत आहे अल्लाह ताला उनखे क़यामत ताईं आबाद फरमाए। बुलंद आवाज़ सां आमीन चओ, थोरो ॾाढियां चओ, अल्लाह बरकत करे। महीनो रबियुल अव्वल जो इन महीने में सदको वञास आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत। तकरीर जे शुरू करण खां अॻु में मां हर जाइ ते इहो अर्ज़ कंदो आहियां, जॾहिं मुंहिंजे महबूबन करीमन जो नाम नामी इस्म गिरामी ॿुधो त अवां जे ज़बान ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे। ये असांजी मजलिस शाम ताईं, ये दुआ शाम ताईं घुरंदा रहूं जेसीं ताईं आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न मजलिस में हुजो न दुआ में, त उहा दुआ टंगजी पवंदी। दुआ जी क़बूलियत जी मोहर ऐं ठप्पो दुरूद शरीफ आहे। दुरूद दर्दन जी दवा है, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद रहमत आहे, दुरूद बरकत आहे। एक दफ़ो पढ़ो 10 दफ़ा रहमत, 10 दफ़ा पढ़ो 100 दफ़ा रहमत। अगर 100 दफ़ा पढ़ंदव न त अल्लाह हिन पेशानी ते वॾन अखरनि सां लिखाए छॾींदो आहे त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। हे मुनाफिकी खां बि परे आहे त जहन्नम जी बाहि खां बि परे। मां या दुरूद जी फज़ीलत ॿुधाईंदो आहे, मुंहिंजो दुरूद ते कंट्रोल। मूंखे शुगर जा फटा, मां दिल जो मरीज़ भी आहियां, वाल भी ॿियो पियल शुगर भी आहे, पोइ मूंखे फटा छॾनि न पिया। असांजो भाउ मौलवी साहब आलिम सगोरो जेको मके पाक में काबतुल्लाह में हाणे अगले साल गुज़ारे वियो, 3000 दुरूद रोज़ पढ़ंदो हो। पोइ मूंखे चवंदो दुरूद शरीफ घणो पढ़ो, फट छॾे ॾींदई।
साल 2.5 साल थिया फट न पिया चलन डॉक्टर पे बाबा ही कटा है न तो जंग कट भई ये कुरान मुझे हथ में आ मां रोज 5000 10,000 दुरूद पढ़ंदुमि हफ्ते में मुझा फट सब छॾे हाणे मां रोज 1000 दफ़ा पढ़ंदो ऐं मूंखे मदरसो आहे लाड़काणे में हर खमीस ते तालिबन खां पंहिंजे मदरसे जे तालिबन खां कम अज कम हो तो पढ़ंदा 30,000 40 छो त 40 छोकरा पर मां काउंट कंदो आहियां 25,000 हर महीने में मुंहिंजे मदरसे मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार आलिया में मुंहिंजे मदरसे मां लख दफ़ा दुरूद जो नज़रानो पेश थींदो आहे हिकिड़ो बुजुर्ग फरमाए तो मां वयस निंड पियो आ ख्वाब तो ला आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में मां सजन सां मिलम सी अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह में वालेकुम अस्सलाम शाला खुश आयो कुछ बिया बुजुर्ग हिकड़ा आया जेके मुखा मकाम ऐं फजीलत ऐं तकवा में समझा तो घट है बस ले आया पूछो अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह साईं जन वालेकुम अस्सलाम अब्दुल जब्बार शाला फिराना छा हाला ई बुजुर्ग चई मुंहिंजो साईं नालो न कयो हिन जा नाला छो मूंखे एॾो मक़ाम में मथे रोनो सॼी रात रोंदे रोंदे निंड वठी वियसि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थियसि साईं फरमायसि थी फिलाणा तव्हांखे दुख थियो आहे त मुंहिंजो नालो साईं न खयो अदा असां नाले सां कंहिंखे न सुञाणींदा आहियूं सॼी उम्मत जी शफ़ाअत कंदासीं मुंहिंजी उम्मत आहे प्यारी आहे पर नाले सां असां उन्हनि माण्हुनि खे सुञाणींदा आहियूं जंहिंजो रोज़ दुरूद शरीफ़ नाले सां मूं वटि पहुचंदो सुभान अल्लाह न था चओ हाजी साहब ने हेडी ता हेडी सहूलत कई है मतो शामियाना वरी वड्डा पक्का गर्मी न थी ता वरी ये वेठा हो जनो सभा थकल आया हो सुभान अल्लाह मां लाड़काने जो मौलवी आ लाड़काने जो हां तंजे करे सुभान अल्लाह घणी चवराइनाऊ ताके निंड फिटी अज वायदो क्यों मूसा ता रोज 100 दफा जेके दुरूद शरीफ पढ़न उहे हथ खण माशाअल्लाह अल्लाह बरकत करे तांगे दा पो दुरूद जो फज़ाइल ॾिसो ऐं दुरूद जी बरकत ॾिस मां पढ़ंदो आ रोज मां बुजुर्ग न आहियां वॾा वली बुजुर्ग आहिनि पर मां महबूबन करीम जे शफ़ाअत में उम्मीद रखी हुजूर जी दरबार आलिया में रोज पंहिंजे तरफा 1000 दफ़ा दुरूद हो न मथे पढ़ंदो पर मां काउंट पक्का 1000 लिखंदा रबियल अव्वल जो महीनो मुझे साईं जे जमण जो महीनो आ हुजूर जो जमण पाक अचण पाक खाइण पाक पीअण पाक सजी जिंदगी मदीने जे मीर जी पाक आ पर सदको वञा मिठे मोहम्मद जी निंड भी पाक साईं मके पाक में जावा बचपन मके पाक में जिंदगी जा 40 साल गुजरिया मके पाक में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में सफा जबल ते चोटी जे चढ़ी करे ऐलान कियो या माशरल कुरैश समूरा कुरैश आया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत जो ऐलान कियो काफरन के पेट में सूर पियो माशाअल्लाह जज़ाक अल्लाह बरकत करे काफरन के पेट में सूर पियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा अबू जहल वारा अबू लहब वारा उतबे वारा शेबे वारा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन बणजी पिया मुझे साईं दे आया सचो ने फरमायो हा चैन सवालन जा असा के जवाब दी क़यामत करे दी एक दो हे बार पाजे पी मां जे मुहांडरे की विंदा ब जो असहाबे कफ चाहे जो जिल करने 4 सवाल मुझो साईं पांजी मर्जी से न गलाइंदो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा अल्लाह तो फरमाए मुझो मोहम्मद पांजी मर्जी से न गलाइंदो तव ज़बान मुझे मोहम्मद जी होंदी आ कलाम मां अल्लाह जो साईं जो सुभाणे बुधाइंदो मान हिकड़ा लफ्ज रहिजी उहे केड़ा ता याद आ वाइस बुधो तो कुछ खई
हाँ माशाल्लाह जज़ाकमुल्लाह केड़ा लफ्ज इंशाअल्लाह साईं फरमा सुभाणे को तुम पर इंशाअल्लाह जा लफ्ज रह जी अल्लाह राया रब दुनिया वारन के बुधायो त वमा तशाउन इल्ला अन यशा अल्लाह रब्बुल आलमीन जी तहां चाहिंदो ये न थींदो जी मां अल्लाह चाहिंदो सही थी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज रह जी हो रहा सुभान अल्लाह करते भेजो बेटो समझो आया आबा जवाब सुभाणे 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 16 ॾींहं गुज़री 17 ॾींहं अबू लहब जी ज़ाल उम्मे जमील दरवाजे ते आई ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारे तो वारो अल्लाह सवालन जा जवाब न ॾिनई अबू लहब अबू जहल मक्के जे चौक ते बीह करे पूरो घंटा कई दन कद वदा कर रब्बुक मोहम्मद के रब छड़ी अल्लाहु अकबर एडो दुख मुझे साईं के कदे भी न थियो पत्थर है उस दबी न थियो बिलाल के तत्ती रीति ते सुमारे सीने ते पत्थर रखियो सुमैया बीबी के उठ में बदी बाध कयो सुमेरा बीबी जो अखियों कढियो यासर के शहीद क्यों अम्मार के मार नो एडो दुख न पियो थे पियो पर बर्दाश्त ही वडो दुख थियो सोबो खान चांग जे गोठ में अचण वारो मुझे साईं हथड़ा खणी करे दुआ घुरी करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह मां मक्के में तुझी तौहीद जो ऐलान कयो माण्हुनि चयो चरियो मां सब्र कयो मुझा साईं मां मक्के पाक जे गलन मां वञा पयो पत्थर कयो मां बर्दाश्त कयो माण्हुनि चयो मजनून मां बर्दाश्त कयो काबे में नमाज पियो पढ़ा उठ जाओ जवेदो मां बर्दाश्त कयो या अल्लाह जेको मुझो कलमो तो पढ़े उनके मारता जन मां बर्दाश्त कयो इन सुमेरा जूं अखियूं कढियूं मां बर्दाश्त कयो इन सुमैया के बात करे उठन में बदी करे शहीद कयो मां बर्दाश्त कयो ओ मुझा करीम अल्लाह इनने मुझा रब यासर के शहीद कयो मां बर्दाश्त कयो इनन मार के मार दनी मां बर्दाश्त कयो हाणे ही दा चंद कद वदा का रब्बो का मोहम्मद के रब छड़े वयो या गल मुका बर्दाश्त न थी दे ओ मुझा करीम अल्लाह मां खार में वेही करे तुझो जिक्र कंदो हुम इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक वारी तार तो गंडी हाणे कीअं थी टुटे हे चवंदा त अल्लाह छड़े वयो से ओ मुझा अल्लाह थींदो अल्लाह अल्लाह रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मिठे मोहम्मद करीम दे कुरान खणी मुझे मोहम्मद के दिलदारी दे अल्लाह अल्लाह हाजी मोहम्मद कासिम चांग दे दावत अचण वारो रब फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा रब फरमायो ओ मुझा दिल पर नबी मां के कसम कचड़ी मंझंद जो 10 बजे जो यो चास्त जो वक्त हूंदो मुझा दिल पर इन टाइम ते माण्हू थी करे ओ दुकान ते वेंदो ओ बाजार में वेंदो ओ बागन ते वेंदो पर मुझो मोहम्मद मुस्तफा दर दर ते वञी करे मुझे तौहीद जो ऐलान कंदो इन टाइम ते कसम मां के कचड़ी मंझंद जो वल्लैली रा सजा कसम मां के रात जो सॼे ॾींहं जो मुझो हबीब तकावल रात जो निंड तो करे कसम मां के रात जो ईमाना गिय वद्दुहा कसम मां के वगीअ जो सोना जने जिब्रील कुरान खणी दो अचे जुल्म वञे तो नूर अचे तो जुल्म वञे तो शिरक वञे तो कुफ्र वञे तो तौहीद जा नारा था लगन अबू बकर दो अचई उमर दो अचई उस्मान आयो अली आयो बिलाल अहद अहद जा नारा तो हणे
कसमा वही जो वल्लैली इदा सजा कसमा वही जे बंद थियण जो मुंहिंजा दिलबर कॾहिं कॾहिं वगी बंद कंदासे छो जे कॾहिं सनी ऐना पिन्याबे में देर थी वई मुहिब जो महबूब सां राबतो जेकॾहिं देर थी वियो त पोइ सिक में इज़ाफ़ो थींदो हिते बि ईअं चवंदा हो यार छा ॻाल्हि आहे न काल न मिसकाल न खत न पट अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिलबर वही के असां झले छॾियोसीं सिक में इज़ाफ़ो थिए मुंहिंजो दिलबर कॾहिं कॾहिं चेहरो मथे करे थधा साह खणंदो हो कॾहिं तो न्याबू अचे कॾहिं तो जिब्रील अचे कॾहिं त अल्लाह जा सलाम अचनि ऐं टी माना रब तो फरमाए वद्दुहा वल्लैली इज़ा सजा रब तो फरमाए मुंहिंजा दिलबर कसम मां अल्लाह खे तो मोहम्मद करीम जे चमकंदड़ रोशन चेहरे जो नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत शाने औलिया अल्लाह वद्दुहा महबूबा कसमा मांखे तुझे चमकंदड़ रोशन चेहरे जो वल्लैली इज़ा सजा कसमा मांखे तुझे अंबरीन अंबरीन जुल्फन मुबारकन तो ॾाढा जो तक दिया मा वद्दअका रब्बुका वमा क़ला आप छा पैटर्न कद वद्दाक अल्लाह शरीफ काबरा पैटर्न अल्लाह शरीफ रब तो फरमाए ना ना मा वद्दाक रब्बुक वमा क़ला मुंहिंजा दिलबर काफरनि जे बकवास ते दुख न कर असां न तोखे छॾियो न तो कामो मोड़ियो हो था चन कद वद्दाक अल्लाह तो तिमा वद्दाक मुंहिंजा सोना मां तोखे न छॾियो न मुंहुं मोड़ियो हाय रब तो फरमाए भला तुंहिंजो चेहरो बि को छॾण जहिड़ो आहे छा तुंहिंजूं अखियूं बि के छॾण जहिड़ियूं आहिनि छा तुंहिंजा चपड़ा भी के छड़न जेड़ान असा तुझे अखिन जो बयान इन कुरान में कयो त माज़ागल बसरो वमा तगा ओ मुंहिंजा दिलबरो असा तुझे ज़बान जो बयान कुरान में ला तो हरिक बिगी लिसान लिताजल बिगी सोना असा तुझे चेहरे जा कसम कुरान में कयासे असा तुझे सीने जो बयान कुरान में कयोसे अलम नशरह लक सदरक अल्लाह वल्लाह हाय सुबह खान चांग जे गोठ में अचण वारो इन कुरान जो मुतालो कयो इन कुरान में मिठे मोहम्मद सैयद जी सजी जिंदगी लिखियल नबुवत जो बयान कुरान में मा कान मोहम्मदुन नबा अहदिम मिर रिजालिकुम मुझे सैयद जे अखलाक जो बयान व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम मुझे सैयद रहमत जो बयान व मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझे सैयद मेराज जो बयान सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला मुझे सैयद हिजरत जो बयान इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह इज़ अखरजहुल्लज़ीन कफरू थानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार मुझे सैयद बीबी जो बयान कुरान में न्याणे जो बयान कुरान में अहल बैत जो बयान कुरान में सहाबा जो बयान कुरान में रब तो फरमाए मुझा दिल पर मा वद्दाक रब्बुक व मा क़ल न छड़ियो तमाय न मुंह मोड़ियो तमाय अल्लाह अल्लाह वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझा हबीब करीम तुझे लाइ दुनिया का आखिरत बेहतर ईमान गिया पहाड़ी जिंदगी का पूरी जिंदगी बेहतर आए
आलम अरवाह में हुए बेहतर हुयो अम्मा जे पेट में आए अया बेहतर थियो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल अम्मा जे पेट में आए जो बेहतर माए जा पेट वडा थींदो तुझी अमर जो पेट वडो न थियो बकर अचे त खुशबू ओकराई अचे त खुशबू वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल सोना तुझी अम्मा खले पई ककर चावा पिया कन से वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल पत्थरन ते घुमे पई नरम पिया थी वञनि वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल खूह ते वञे पानी पेरन में पियो अचे सोना तुझी विलादत अञा बेहतर सोना तू जाए सॼो कमरो नूर सां भरजी वियो मको नूर सां चमकी पियो शाम मुल्क ताईं नूर वियो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल मुंहिंजा दिलबर तू जाए नौशीरवान जे महल में सिलसिलो आयो हाय तू जाए ईरान वारनि जी बावी समी वई सोना तू जाए पुतन कंद निभाय वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा दिलबर अञा वधीक बेहतर बचपन वधीक बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल तुंहिंजी जवानी अञा बेहतर वापार ते वञी मोटी आए सोना असां तोखे वापार में नफ़ा ॾिनासीं टीण ते वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल सोना खदीजा सां शादी करण सब खां बेहतर कार जे अंदर ज़िक्र करण या बेहतर इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी खलक़ जो नाज़िल थियण या वधीक बेहतर मके जे तरह तरह ते वञी करे मुंहिंजी तौहीद बयान अञा करण बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल मको छॾे मदीने अचण या बेहतर बदर में अचण या बेहतर उहद में अचण या बेहतर अल्लाह सुलह हुदैबी में अचण या बेहतर वमन नुअम्मिरहु नुनक्किसहु फिल खल्क़ हत्ता युरद्दु इला अर्सलिल उम्र माण्हू जीअं पोते थींदो आहे उन जी हर शइ पोते थींदी वेंदी आहे ओ मुंहिंजा दिलबर जीअं तव्हांजो वक़्तु पोते थींदो थो वञे तीअं तव्हांजो शान या वधंदो थो वञे ॾाढा नथा चओ मोहब्बत सां नथा चओ सोना वद्दुहा सोना सुभान अल्लाह वद्दुहा वद्दुहा कसम तुंहिंजी नूरानी रोशन चमकंदड़ चेहरे जो वल्लैली इज़ा सजा महबूब कसम तुंहिंजनि कारणनि कारणनि अंबिरीन वारनि मुबारकनि जो सोना सां न छॾियो आहे न मुंहुं मोड़ियो आहे तव्हांजी पहिरीं ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बेहतर दुनिया मां बुरको मटाए क़ब्र में वञणो अञा बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल सोना क़यामत क़ाइम थींदी सब खां परियां परियां अवां क़ब्र मां उथंदो सब खां बेहतर सोना हाय हौज़े कौसर तव्हांखे मिलंदो उते बि करे हिक हिक उम्मतीअ खे सॾे हौज़े कौसर मां सोन जा प्याला भरे करे प्यारणो या बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा दिलबर जाते तव्हांजी उम्मत जा अमल तुरंदा उते बि करे पंहिंजी उम्मत जी सिफारिश करे जन्नत में वठी वञण या बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊल ओ मुंहिंजा दिलबर पुल सिरात पंहिंजी उम्मत खे पार करे जन्नत में वठी वञण अञा बेहतर थींदो अवां के जन्नत में मकाम महमूद ॾींदासीं मुंहिंजा मोहम्मद सब खां बेहतर हूंदो वद्दुहा कसम तुंहिंजे चेहरे जो काफरनि जे बकवास ते ॾुख थो करे मुंहिंजा हबीब करीब वल सौफ सुभान अल्लाह त चओ वल सौफ युतीक रब्बुक फतरदा मुंहिंजा महबूब हिननि जे बकवास से ॾुख न कर मां तोखे एॾो ॾींदुसि राज़ी कंदो मां
राजी तू वठी वठी तकजी पौंदे मां रब न तकबुस तू घुरंदो वींदे मां ॾींदो वींदुसि तू चवंदो वींदे मां बख़्शींदो वींदुसि राज़ी कंदो मां अल्लाह अल्लाह रब तो फरमाए ओ मुंहिंजा दिल भर नबी तू पाण चवंदे बस मौला बस मौला बस मौला राज़ी कंदो मां काफ़रनि जे बकवास ते दुख न कर मुंहिंजा हबीब करीम राज़ी कंदो मां भला ठीक ये त मां आख़िरत जी ॻाल्हि थो कयां दुनिया जे अंदरि जियां तो चयो ईअं मां कयो हाणे तो यादि ॾियारियोसि काबे जे कारे गिलाफ में हथ विझी करे तो दुआ घुरी मां तोखे उमर फारूक ॾिनो दुनिया जे अंदरि चइबो न साईं मां तुंहिंजे लाइ हीअं कयो साईं मां तुंहिंजे लाइ हीअं कयो साईं मां हीअं कयो मां हीअं कयो अल्लाह तो चए महबूबा असां तोखे न छॾियो आहे ही काफ़र बकवास था कनि काबे में काबे जे गिलाफ में हथ विझी चयो अल्लाह या उमर ॾे या उमर ॾे मुंहिंजो दीन ग़रीब आहे ग़रीबनि खे पातल था हणनि काफ़र तो चयो हिकिड़ो ॾे तो हथ खयां असां तुंहिंजे हथनि खे ख़ाली न मोटियो तोखे उमर फारूक ॾिनो अल्लाह राज़ी थींदो अञा ॿुधो अबू हुरैरो आयो अबू हुरैरा साईं अम्मा काफ़िरन मार थी ॾे मोहम्मद ॾे न वञ अंगल तो क्या मुशरिक क्या कुरानी हथड़ा खण अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब तो पंहिंजा हथड़ा मुबारक मथे कया अल्लाहुम्मा हदि उम्मा अबी हुरैरा वठी हो भगो हो घर ही न पोतो तव्हां हथ हेठ न कया असां अबू हुरैरा जी अम्मा के कलमे जी दौलत ॾिनी सोण तव्हां वेठा हुयो ओ मुंहिंजा दिल पर तव्हां हथ कया हिकिड़ो सहाबी आयो या रसूल अल्लाह मींहुं नथो वसे ओ मुंहिंजा दिल पर हथड़ा खणी करे दुआ कर 2-3 साल थी विया सोना ता मिंबर ते वेठा हुयो नबी मस्जिद कची शरण जे ठहियल हुई ता पंहिंजा हथड़ा खया रब मींहुं वसा हथ हेठ न कयो अलाए काॾों झुड़ अची वियो मींहुं वसी पियो जुमो छंछर आचर सूमर अंगारो अरबा खमीस जुमो अची वियो मींहुं वसे पियो साॻो माण्हू थी बीठो साईं मुंहिंजी झूपड़ी किरी पई ए चयो साईं मुंहिंजो बि घर वियो हाणे त सोना हथड़ा मथे कर झुड़ो वियो मींहुं वसे पियो आंगुर जो इशारो कई मुंहिंजा हबीब करीब हीअं कई छा चई अल्लाहुम्मा हवालैना ला अलैना तो इशारो कयो मींहुं बंदि कयोसीं झुड़ खे बंदि कयोसीं तो हथड़ा कया मींहुं वसायोसीं अबू जहल पत्रियूं खणी आयो हथनि में तो इशारो कयो असां पत्रियुनि खे चयो मुंहिंजे महबूब सां ॻाल्हायो सोना को खणी आयो छॾियई तो सॾु कयसि या सभ असां को खे चयो मोटी वञ तव्हां सभिनी जो सरदार मुंहिंजो हबीब पियो सॾई सोना ओ मुंहिंजा दिलबर जीअं तो चयो ईअं मां कयो पर मुंहिंजा दिलबर अञा पको दलील ॾियाए दलील ॿुधंदो नारे तकबीर नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान साहबा उलमा घणा मां वक्त थोरो कुदरतन अॼु साईं कासिम साहब जो जलसो 12 रबी लेवल ते थी वियो वाह साईं तुझी चॉइस अल्लाह कबूल करे आमीन चो वडी गाली आहे त 12 रबी लेवल ते चप्पे चप्पे ते मोहम्मद जा मिलाद मल्हाइनि
गौस बस चांग जे गोठ वारो सोबे खान जे गोठ वारो हाजी मोहम्मद कासिम जे दावत अचण वारो असा मीलादुन नबी मनाईंदा हूं। मीलादुन नबी के मञण वारा असा हूं, ॿिया न आहिनि। मीलादुन नबी जी माना नबी जे ॼमण जी ख़ुशी। मीलादो ईअं मल्हाइबो आहे जीअं हाजी मोहम्मद कासिम चांग मल्हायो आहे। रब्बा न कुॾ न रोड बंद करण को बीमार मरे तो को लाश तड़पे तो कंहिंखे इमरजेंसी आ रोड बंद न हीअं वेहारे ऐं इन्हनि खे मोहम्मद जो शान ॿुधाइणो आहे। अरे मोहम्मद सदको वञांसि न ॼमे हा त असां भोला ऐं बांदर बणिजी वञूं हा। उहो ॼाओ जो असां गुनाहगारनि जा बेड़ा पार करे छॾिया। रब फरमाए महबूब मां तोखे त राज़ी कंदुसि पर मुंहिंजा सोना जेको तोखे राज़ी कंदो मां उनखे बि राज़ी कंदुसि। इन जे लाइ दलील आहे मौलवी असां मोहम्मद के राज़ी कयूं अल्लाह राज़ी कीअं कंदो। अल्लाह तो फरमाए वल सौफ यरदा। साईं उस्ताद उलमा शेखुल हदीस इहा आयत कारे थी वञे अबू बकर सिद्दीक़ अबू बकर मोहम्मद के राज़ी कयो असां अबू बकर के राज़ी कयोसीं। तवज्जो अल्लाह तो फरमाए मुंहिंजा महबूब ऐं ॿियो दलील ॾियां हे बि कयोसीं हे बि कयोसीं हे बि कयोसीं। साईं कहिड़ो काबतुल नबवी मस्जिद में सोनो साईं सदको वञास नमाज पियो पढ़े। बैतुल मुक़द्दस ॾे हुक्म हुयो त मुंहुं करे नमाज पढ़ो। 9 महीना या 17 महीना एक दफ़े मुंहिंजे साईं जे दिल में ख्याल थियो नमाज में किबलो मटाया अबे इब्राहिम जे ठाहिल बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज पढ़ा। उन नमाज में सदको वञास मथे मुंहुं करे दिल में ख्याल कई त किबलो मटाया। सुभान अल्लाह नमाज करे मथे मथे मुंहुं अल्लाह दे मथे ॾिठई अल्लाह त जाने करे पर आसमान ॾिठई। अल्लाह दो कुरान में फरमाए हाजी मोहम्मद कासिम चांग जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा। फरमाई त कद नरा कद नरा कद नरा कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समाई फलनुवल्लियन्नका क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न साल मूंसां गॾु मदीने हलंदो। साल थी विया न मदीने न वियाऊं। अल्लाह सभिनी खे मदीनो घुमाए। मदीनो मदीनो मां 2018 में वियोसि रमज़ान में वरी अटैक थियो आहे वरी मौक़ो न मिलियो आहे। चओ इंशाअल्लाह हेल हलंदासीं। जिनकी हुब घणी हूंदी न इंशाअल्लाह अल्लाह उनखे मदीनो ॾेखारींदो। रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर नबियनि जा पगार नबी आमिना जलाल तू नमाज में चेहरो मथे कयो वजहिका फिस्समाए। अल्लाह तो फरमाए ओ मुंहिंजा दिल पर तो चेहरो मथे कयो मां अल्लाह तुझे चेहरे जा दीदार पियो कयां। असां उन वक़्तु जिब्रील खे भॼायोसीं। जिब्रील वञो मुंहिंजे सोने जो इरादो थी वियो आहे बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ण जो। ईअं बि न कयोसीं चलो ठीकु अॻिते जे लाइ थींदो न नमाज़ में बीठो हुयो बरकातूं बैतुल मक़दस ॾे मुंहुं करे पढ़ियव। जिब्रील खे चयोसीं वञो नमाज़ में ई मां काढी करे फेराए करे
बैतुल्लाह ने मुंह करे समझो मोहम्मद राजी थी पवे ओके राजी कयो से मैं छड़ो तमाय नमो मोड़ियो तमाय अल्लाह अल्लाह मां तो के क़यामत में राजी कंदो से तवज्जो कयो हाय दुनिया में नजर कयो आत्मा का वठी ईसा ताई सब नबी चवंदा अल्लाह राजी थे आदम तो चवे रब्बना ज़लमना अंफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना आदम सादो चए कि मुझो रब राजी थे नूह चयो बेड़ी में मुझो रब राजी थे इब्राहिम नबी बाग में वयो साईं छा ॻाल्हि जी मुझो रब राजी थे अल्लाह अल्लाह नंढड़े बचड़े के पियो कोहे मुझो रब राजी थे मूसा चयो मुझो रब राजी थे ईसा नबी चयो मुझो रब राजी थे अबू बकर सिद्दीक गार जे अंदर सोहणे साईं के पंहिंजे गोद में सुम्हारियूं पियो आ नांग डंग ते डंग चुरे न थो अबू बकर छा ॻाल्हि मुझो रब राजी थे उमर चयो मुझो रब राजी थे उस्मान साईं चयो मुझो रब राजी थे मुझो सोहणो अली शेर जली हक जो वली हायदार शेर बबर फाते खबर 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारींदो हो अल्लाह अल्लाह अली शागल मुझो रब राजी थे तवज्जो कर मुझो सोनो हुसैन करबो भला जे रेगज़ार जमीन ते अली अकबर अली असगर होट कासिम भायर बच्चा भाडा कुर्बान कयई माजी जान जो नजरानो ॾिनई हुसैन शागल तू त जन्नत जे जवाननि जो सरदार ते मुझो रब राजी थे पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूबे सुबानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलियन जो वली असां जो बंदिन जो मुर्शिद खुदा जी सा जो कसम सच खत्मा रमजान में कुरान जा एक कढंदो हो 40 साल गुज़री से उषा जी नमाज उषा जे वुज़ू सां सुबुह जी नमाज ओ मुंहिंजा पीर छा ॻाल्हि के मुंहिंजो रब राज़ी थे कलंदर चयो रब राज़ी थे बेटाईअ चयो रब राज़ी थे वञो आलिमन 10-15 हज़ारनि ते सॼो महीनो तॾहिं सां ॿधा वेठनि ओ मौलवियो ओ कारी साहब छा ॻाल्हि जे मोहम्मद जे उम्मत जे अचण खे क़ुरान पढ़ायो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह साईं अब्दुल अली मंडाडे साईं खां पुछो कंहिं बि इलाइक़े में जलसो ते आए मुंड खां थी करे आख़िर ताईं वरी रात जो 3 थी वञनि शाम जो सिज लही वञे चपे चपे ते ॻोठ ॻोठ में दीन जा कम पियो करे छा ॻाल्हि मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह तवज्जो कर हाजीअ चयो रब राज़ी थे सखीअ चयो रब राज़ी थे रोज़े रखण वारे चयो रब राज़ी थे गौस बस खान ही प्लाट वठी ॾेई करे दीन जो इदारो कायम थे हाजी मोहम्मद कासिम के पाए तकमील ताईं पहुचायो अयां भी आलिमन ऐं तालिबन जी खिदमत पियो करे हेॾा वॾा जलसा छा मसलो मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह तव्हां खां पुछां थो छो आया हो जवाब मिलंदो रब राज़ी थे ॿुधो हाजी मोहम्मद कासिम जे दावत अचण वारो क़यामत जे ॾियारे चवंदो अल्लाह त मुंहिंजो मोहम्मद राज़ी थे हज़रत अली से नो पूछे से कीअं राज़ी थींदे कीअं राज़ी थींदे फरमाए अली जेसी ताईं भी हिकिड़ो भी उम्मती जन्नत में वञण खां रहिजी वियो न राज़ी न थींदो मांस सभु वठी हलंदुसि पोइ राज़ी थींदो मांस मौलाना बस आख़िरी ॻाल्हि क़यामत जे ॾिहाड़े ही आलिम 70 माण्हू वठी वेंदो तांजे गोड़ में जेके हाफिज़ जो पगंदा इनमें सभिनी जो हिस्सो आहे पर मां चवंदो आहियां त हाजी गौस बख्श जो वॾो हिस्सो आहे सुभान अल्लाह हाजी कासिम जो वॾो हिस्सो आहे छाजे करे ख़िदमत था कनि ये 10 माण्हू वठी वेंदा आलिम 70 निमाज़ी शफ़ात कराईंदो सखी शफ़ात कंदो हाजी शफ़ात कंदो
पीर बुजुर्ग वली कंदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मां उन इन ते गंढ ॾेई न बीजो मां चांडे साहब जी रिवायत खे कायम तो क्या मता पहुचो तो ठीक आ न क्या मजे ॾियारे नबी से फरमायो मां उन्हनि जी सफ़ात कंदुमि जंहिं वटि ज़र्रो बि नेकीअ जो न हो मौलाना अब्दुल्लाह चांडे खे नौजवान शागिर्द चयो साईं वॾो हिकिड़ो ऑफिसर आहे तव्हांजो मौत कंदा तव्हां महिरबानी करे मूंखे हुन खां मार्कूं वठी ॾियो चांडे साहब रहमतुल्लाह वॾो आलिम वठी वियुसि ऑफिसर खे सुञाणींदो कोन हो चांडे साहब खे सुञाणींदो चई अला अस्सलाम वालेकुम ॻाल्हाइणो ईअं हो साईं साईं जन सुञाण असां त नंढड़ा आहियूं चई ना हे आयो आहे छोकिरो हिनखे मार्कूं ॾे चांडे साहब चयोसि साईं हिनखे कुझु आहे ई कोन लिखियो ज़रो न अथई हिक बि सिट न लॻी अथई चांडे साहब चयोसि अरे ॻाल्हि ॿुधो जी हे लिखी आहे ॿुधजो थोरो तवजो कजो मुंहिंजे चांडे साहब चयोसि ॻाल्हि ॿुध जी हे हिनखे अचे हा त मां छो अचां सुभाणे नथा चओ हिनखे अचे हा त नथसि तॾहिं त आयो आहे न पोइ मौलाना चांडे साहब हीअं मथां चयोसि अड़े नबी साईं बि कम जे ॾियारे उन्हनि खे जन्नत वठी ॾींदो जंहिं वटि कुझु बि न हो अॼु वाइदो कयो मोहम्मद खे राज़ी कंदासीं नमाज़ पढ़ंदो 5 वक़्त पढ़ंदो रबियुल अव्वल जो महीनो इहो तो ॿुधाए ही महीनो अबे सां भले हलण जो महीनो ही महीनो तो चवे अम्मा सां भलो हल न्याणी ते शफ़क़त कर हिक हिक ॻाल्हि अर्ज़ु कयां तवजो कर वल सौफ युतीक रब्बुक फतरदा दे छॾूं था अलम यजिदक यतीमन ओ 21 सितंबर ते सरदार गुलशन खान मशहूरी जे गोठ में वाइज इतां शुरू कंदुमि यादि कजांइ जे टेम मिलियो वसी अल्लाह अल्लाह हाय ही महीनो तो चवे अबे जो अदब कयो अम्मा जो अदब कयो भेण जो ख्याल कयो न्याणे जो ख्याल कयो अल्लाह अल्लाह सहाबी तो चए या रसूल अल्लाह ताइब जे पासे खां हिक कुरानी माई थी अचे उठ ते सवेर साईं सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि हुज़ूर फरमायो पुट इन ॾाचीअ खे हेठि न विहार जो बीठी रही मुंहिंजो मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो उन कुरानीअ खे भाकुर भरे करे हेठि लागे मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी चादर बिछाए ॾिनसि पाणी खणी आयो पाणी पियारियोसि हार खां खारायूंसि कचहरी कयूं कुरानीअ चयो सोण मोकल मिले मां वञा थी हुज़ूर फरमाया मड़ तरसे हां त ख़िदमत कयूं हां सोण तुंहिंजी तेरे जी इज़ारत करण आई हुयसि गॾु खली ॿुधो नौजवान ओ पको पोड़ो अगर आवाज़ तो वजे त मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार पर्देदार अल्लाह तो जो पर्दो सलामत रखे अमल ॿुधो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भाकुर भरे कुरानीअ खे ॾाचीअ ते विहारियो या ॾाचीअ सां गॾु था हलनि हाय कुरानीअ चयो सोना तव्हां बि हो बस मां तव्हांजी ज़ियारत करण आई हुयसि अल्लाह अल्लाह गॾु पिया हलनि हुज़ूर बीठो यकी ॾाची बि वञे मुंहिंजो साईं उन ॾाचीअ ते तकिन पियो जेसीं ताईं नज़र खां ग़ाइब न थी वियो सहाबा था चवनि साईं जन पोइ मुठ अखियुनि मुबारकनि मां नीर पिया वहनि साहबनि चयो अल्लाह जा रसूल ये कुरानी केर चई अल्लाह जे दादले नबी के रोवारे छॾियो हुज़ूर फरमाइनि लोगो न था सुञाणो साईं अॼु ॾिठी अल्लाह 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 हुज़ूर फरमायो ओ मुंहिंजा बचड़ो ये ॿी कुरानी न अथव ये उहा कुरानी आहे तव्हांजे रसूल मोहम्मद करीम खे खीर प्यारो हो जंहिंजो नालो अम्मा हलीमा चिड़िया घर में बोता ठहिया वेठा मां तो बताओ नाराज़ न थींदो चओ सुभान अल्लाह
जज़ाकल्लाह अयां ॾाढिया तव्हां सां भला अलाह जो कसम मदीने जे मीर साहब अचो या हुजूर जी उहा माई आहे खीर प्यारियो जेका मां खीर थी प्यारे उनखे सदगो वञास मिठो मोहम्मद भाकुर भरे हेठि विछाए चादर थो ॾे ऐं जेका 10 महीना पेट में सांढे पेशाब पायखाना खणे अल्लाह अकबर उनखे गारियूं ॾे ईद मिलाद नबी जो मतलब इहो आहे त हिन महीने में सदको वञास उहो जाओ हाणे जुमे ते छोकरा अचनि कोन था अहिड़े टाइम ते ईंदा जो मौलवी जो वाइस ॿुधंदा ई कोन तहां जी ईद मिलाद नबी जे रोडन ते ये नौजवान हुजूर जी उहा दिल न आहे जंहिंमें मदीने जो मीर जे इश्क न हुजे प्यार न हुजे उन नौजवाननि खे ट्रपा न उन्हनि खे वेहारे उन्हनि खे ॿुधायो त बा ये रबियल अव्वल जो महीनो उहो अथव जंहिंमें उहो मोहसिन इंसानियत हाय मक़सूद काइनात जाओ जंहिं ॼमण खां बाद में मोहम्मद मुस्तफ़ा न्याणियुनि जो हया सेखारियो अबे अम्मा जो अदब सेखारियो कानवात वारो मदीने जे मीर फरमायो काश मां मोहम्मद जी अम्मा हुजे फौत थी वई जिंदा हुजे मां मोहम्मद मुस्तफ़ा नमाज़ पढ़ा मुंहिंजी अम्मा मूंखे सॾु करे हा ओ मुंहिंजा पुट मोहम्मद हाय सोबे खान जे ॻोठ में अचण वारो मुझे सही फरमायो नमाज में हुजा मुझी अमर सॾु करे हा ओ मुंहिंजा पुट मोहम्मद हुजूर फरमायो नमाज भञी चवां सां जी मुंहिंजी मिठड़ी जी जलम मरे चाहे जेरिया मरे नथी हुजूर फरमायो मुंहिंजी अम्मा फौत थी ॾाढा ॾुख आया अम्मा जे पेट में बाबा सही फौत ॾिठुम कोन जाम थी का भी दाई मांखे न पी खणे आखिरी गाल का भी दाई मांखे न पी खणे गरीब ब महीना घर में पाई न भरियस पेट सां पत्थर अल्लाह चेस मुंहिंजा हबीब चो मके जा जबर सोना करे ॾिया न मुंहिंजा मौला एतिरो ॾे जो हिकु ॾींहुं हुजे त खावां ॿिए ॾींहुं न हुजे त तोखां घुरां हुजूर फरमायो का बि माई मांखे न पी खणे हलीमा बीबी आई खणी वई अमना चएस हलीमा मुंहिंजे पुट खे खणी वञ इन शर्त ते वॾो ते दान जांस मां मोहम्मद खे पंहिंजे पीउ जी क़ब्र ॾेखारींदुसि अम्मा हलीमा खणी वई अम्मा हलीमा फरमाए थी मां सुञी हुयसि मोहम्मद आयो मुंहिंजा ठिकर सोना बणजी बकरियूं चरी अचनि धन मां खीर वगे न पियो हुजूर जी अम्मा थी चवे हलीमा बीबी 6 साल मुझे मोहम्मद जी उम्र थी तवज्जो कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अम्मा वठी आई अम्मा हलीमा अम्मा आमना के चयो तुझो पुत्र घुमण जहिड़ो थियो उम्मे ऐमन के चयो अमरा मिना उम्मे ऐमन मोहम्मद के हार सिंगार करा अल्लाह 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 मुसलमानो मोहम्मद करीम के हार सिंगार कराने की जरूरत नहीं यावाद सुरमो बदल इन्नमा अना बोले तुम मुतखरा मुअत्तरा आग खुशबूदार मगसूल सुगुल गुसल चलो हो मकहूल सुरमो बदल हो हाय सोनो तो हो पर जे सोनो सिंगार करे तो जो 14 चंड लगी रींदा आमना ख्वाजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उम्मे ऐमन टिनि ॼणनि जो काफ़िलो मौलाना पीर जुल्फ़कार नक्शबंदी लिखियो बाहर निकता मुंहिंजे साईं जो ॾाढो बीठो अमरे जी कंहिं बाबा काले थी वञे बाबा मोहम्मद खे वठी वञा अबे जी क़बर ॾेखारिजा त नबी साईं जे बाबे ॾाढे चयोसि अम्मा मोहम्मद जी पार नंढड़ो मोटा हा बाबा हलंदा विया हुजूर फरमायो मुंहिंजी अमर बाबा से जी कब्र दे पहुंची मता भी जई अस्सलाम अलैकुम या अब्दुल्लाह ओ अब्दुल्लाह कब्र सा भी गाले ओ अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर
अब्दुल्ला तो चयो हो मां मोटंदुसि मोटी नाए अब्दुल्ला तुझी अमानत मुझे पेट में हुई अल्लाह तो के पुट ॾिनो जंहिंजो नालो मां मोहम्मद रखियो कबर मां निकिरी त केलो रब सोनो पुट ॾिनो अथई दुनिया में अहिड़ो ॿार न गे अखियूं त ॾिसेसि सुभान अल्लाह चेहरो त ॾिसेसि माशा अल्लाह कपड़ा त ॾिसेसि वाह वाह हलण जी लोड त ॾिसेसि अल्लाह तो फरमाला उक़सिमु बिहाज़ल बलद कसम इन शहर मके जो व आंत हिल्लुम बिहाज़ल बलद जंहिं शहर में मुझो मोहम्मद करीम घुमे तो रब तो फरमाए व वालिदियूं वमा वलद ॿुधो हाजी मोहम्मद कासिम जे दावत अचण वारो रब तो फरमाए व वालिदियूं वमा वलद कसम मांखे उन मां जो जे मुझे मोहम्मद के ॼणियो कसम मांखे ॼण वारी हुज़ूर फरमा मुंहिंजी अम्मा रोए पई भॼी वञी अम्मा खे भाकुर पातो अंबर चो पुट ये तुझे बाबे जी क़बर थई ऐं तुंहिंजो बाबो ओॾे वियो हितां कोई न मोटियो अॻिते हलऊं अॻिते हलिया अबवा चाही मुंहिंजी अम्मा उते साहु पटण जे लाइ वेठी मांखे सॾु कई चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदड़ चेहरे वारा मुंहिंजा सुहिणा पुट मोहब्बत सां चओ गुलाब खां वधीक खुशबूदार मुंहिंजा पुट कल रात रोज जलसा रबी अव्वल जो महीनो मां दिल जो मरीज़ भी आहियां इन जे करे वरी मां ओए मथे छिके वाइस कंदो आहियां थोरो असर थींदो आहे गले ते पर जॾहिं क़ुर खे भाकुर पाए मां वाइस कंदो आहियां त सभु दर्द दूर थी वेंदा मूंखे वाल ॿियो पियल आहे वाल ॿियो नेचर अटैक थियो हलो जब तक चले चलाओ कुरान पढ़ंदे पढ़ंदे मरी वञा न मूंखे ज़िंदगी सां प्यार कोन्हे को हरूबर मां जियां 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 मदरसो तालिबन खिदमत हो क्या अल्लाह जी ज़ात जो कसम मुझे मूंखे ॿ न्याणियूं मां ॿई न्याणियूं अल्लाह जे नाले ते तालिबन खे ॾेई सघे ऐं ॿई तालिब गॾु राईंदो हिकिड़ो का ॿई कारी साहब आहिनि ॿई मुंहिंजे मदरसे में पढ़ाईंदा मुंहिंजी ख़िदमत कंदो पुट आहे हिकिड़ो हाफ़िज़ थी हाणे मौलवी थो थिए 3 साल खां पोइ बि आलिम चओ सुभान अल्लाह ॿियो कुझु कोन्हे कुरान पढ़ंदे पढ़ंदे मौत अची वञे त सौदो ॾाढो सस्तो या ज़िंदगी भली है भलो अथसि कुरान पढ़े पढ़ंदे पढ़ंदे मौत ॾे ऐं इंशाअल्लाह ईअं थींदो कुरान पढ़ी हक़ लॻंदासीं त साहो कुर्सीअ ते निकिरी वेंदो चओ सुभान अल्लाह है अल्लाह मदीने जे मीर बनो मुंहिंजा सुहिणा पुट ओ मुंहिंजा खुशबूदार पुट रहे ॾे हुज़ूर फरमाया मामा जे वेठो नंढड़ो अम्मड़ मांखे भाकुर पाए चुमी नेणनि ते गलनि ते चपड़नि ते अजीब अंदाज़ चयोमांसि ओ मुंहिंजी मिठड़ी जी जल अम्मड़ जो प्यार जो अंदाज़ ॾाढो निरालो आहे एॾो प्यार बि करे हुज़ूर फरमायो मुंहिंजी अम्मा मांखे चयो मुंहिंजा सुहिणा पुट मुंहिंजा खुशबूदार पुट मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद खे ॾिया भाकुर पायां चुमियूं ॾियां प्यार कयां अहिड़ी ख़बर मतां तुंहिंजी अम्मा फौत थी वञे हुज़ूर फरमायो अम्मा खे चुमड़ी पयोसि अम्मा मांखे पई चुमियूं ॾे मां अम्मा खे ॿियो चुमियूं ॾियां हर गलनि ते हर निरड़ ते ईअं प्यार कंदे कंदे मुंहिंजी अम्मा फौत थी वई हुज़ूर फरमाया लोगो मां अबो न ॾिठो अम्मा 6 सालनि जो ई छॾे वई ॾाॾे पालियो 8 साल उमिरि थी हाय ॾाढो फौत चाचे अबू तालिब पालियो 40 साल उमिरि में हाय नुबुवत जो ऐलान कयो चाचो फौत माण्हू मांखे पत्थर खयां
मांखे चरियो चयो, मांखे मजनून चयो, मांखे शायर चयो। खुदा जी ज़ात जो कसम ओ लोगो एॾा बि दुख अचनि पंहिंजनि दुखनि खे न ॾिसजो, मां मोहम्मद करीम जे दुखनि खे ॾिसंदो पंहिंजा दुख तव्हां खां विसरी वेंदा। अल्लाह फरमाए वला सौफ युतीका रब्बुका फतरदा, राज़ी कंदो मां अलम यजिदका यतीमन फआवा। हाणे अल्लाह तो चए सोना असां तोखे उन टाइम बि न छॾियोसीं, सभु छॾे अबो वियो अमड़ वई पर मां तोखे न छॾियो। फआवा तोखे खयो, तुंहिंजी परवरिश कई, तुंहिंजी पालना कई। इतां खां वठी सरदार गुल हसन खान मशहूर जे ॻोठ में जिंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। वमा तौफीक़ इल्ला बिल्लाह।